अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कार। नाज़रीन, सामूंडी तूफ़ान जो ख़ौफ़, उन जो ॾहका, समूरी सामूंडी पट्टी, कराची हुजे, केटी बंदर हुजे, इब्राहिम हैदरी, बदीन, ठट्टो, सिजावल, गोलारची, समूरी सामूंडी पट्टीअ में ख़ौफ़ बरक़रार आहे। सामूंडी तूफ़ान जी शिदत में इज़ाफ़ो थी रहियो आहे। हिन वक़्तु जॾहिं चयो थो वञे त 15 जून ते केटी बंदर ऐं गुजरात जे विच मां सामूंडी तूफ़ान गुज़रंदो, इम्कान आहिनि, ख़तरो आहे त तमामु घणा ख़तरा थी सघनि था। हिन वक़्तु तूफ़ान तेज़ी सां वधियो आहे। हवाउनि जी असां अगरि ॻाल्हि ॾिसूं पिया, जेके फील्ड में वञी ॾिठोसीं, तमामु वॾो तूफ़ान आहे, मिटीअ जो तूफ़ान आहे। कराची सॼो शहर मिटीअ जे तूफ़ान में घेरियल आहे। ठट्टो, बदीन, गोलारची, समूरो ई जेको सामूंडी पट्टी आहे वेंदे हैदराबाद ताईं, समूरे शहरनि में सामूंडी तूफ़ान आहे ऐं उन जे करे हिकिड़ो तमामु वॾो ख़ौफ़ माण्हुनि में आहे त छा थी रहियो आहे। माज़ीअ में जीअं त सामूंडी तूफ़ाननि सिंध में तमामु वॾियूं तबाहियूं मचायूं, उहे ॾींहं अञा असां खां विसरिया न आहिनि। 1999 वारो उहो सामूंडी तूफ़ान, जॾहिं उन सामूंडी तूफ़ान बस कई हुई, जॾहिं सिंध तां टरी वियो हो, त जॾहिं लाश वणनि में टंगियल हुआ त उन्हनि माण्हुनि खां पुछी सघिजे थो, उन्हनि जी दिलनि ते, उन्हनि तकलीफ़ में जिन मां गुज़रिया हुआ, जिन जा प्यारनि जा लाश वणनि ते टंगियल हुआ। सामूंडी तूफ़ान खे एॾो सवलो, एॾो मज़ाक़ में न वठिजे त को सामूंडी तूफ़ान आहे, ई को ईअं ई गुज़री वेंदो आहे। अलाह साईं ख़ैरु करे, ख़ैर सां गुज़री वञे, पर माज़ी में तमामु वॾियूं तबाहियूं आहियूं, सवे माण्हू फ़ौत थी चुका। सामूंडी पट्टीअ जी असां अगरि ॻाल्हि कयूं था, ॿोॾाई सामूंडी पट्टी तबाही जे वर चढ़ी, समूरो बदीन, लाड़, सॼो पट्टी हुजे, उहा तबाह, हज़ारे माण्हू लॾपलाण मुतासिर। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? सामूंडी तूफ़ान सबबु जेके सामूंडी इलाइक़े, समूरी पट्टीअ में जेके ॻोठ आबाद आहिनि, असां उन्हनि ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि ॻोठनि जी छा सूरत हाल आहे, उतां जे माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾे मुंतक़िल कयो वियो आहे या न कयो वियो आहे, रिलीफ कैंपुनि जी छा सूरत हाल आहे, खाद खुराक जी छा सूरत हाल आहे, हिन तूफ़ान खां बचण लाइ कहिड़ा क़दम खया विया आहिनि, PDM जो रोल कहिड़ो आहे, सिंध हुकूमत जे ॿियनि खातनि जो रोल कहिड़ो आहे, ज़िले इंतिज़ामिया जो रोल कहिड़ो आहे, हिन वक़्तु करंट पोज़ीशन इलाइक़नि में कहिड़ी आहे, इन समूरी सूरत हाल ते अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे वहीद मुराद सियाल, मलीर जा KTN न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि। कराची स्टूडियो में यूनुस ख़ासकेली साहब असांखे जॉइन कयो आहे, पाण माहीगीर अॻवान आहिनि ऐं इन समूरी पट्टीअ ते उहे कमु बि कंदा आहिनि ऐं उन्हनि खे ॼाण बि आहे। जॾहिं त हारून गोपांग, बदीन मां KTN न्यूज़ जे रिपोर्टरनि बि जॉइन कयो आहे, सैफुल्ला जूणे जो सिजावल मां असांखे जॉइन कयो आहे, इक़बाल जाखरो ठट्टो मां जॉइन कयो आहे, जॾहिं त कमिश्नर कराची इक़बाल मेमून साहब असांखे जॉइन कयो आहे। असां कोशिशि कंदासीं त हिन मौज़ूअ ते लाॻियापल जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि, DCs आहिनि, PDM आहे, ॿियनि माण्हुनि खे वठी सघूं त जीअं मालूम थी सघे त हिन तूफ़ान जंहिंजे करे एॾो ख़ौफ़ ख़तरो आहे, तमामु वॾी हिकिड़ी शिदत नज़र अची रही आहे, उन खां बचण लाइ उपाउ कहिड़ा वरिता विया आहिनि। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति मलीर खां था कयूं। वहीद मुराद सियाल, तव्हां इब्राहिम हैदरी, रेहड़ी, इहा समूरी पट्टी ॾिठी, वॾे वज़ीर बि दौरा कया आहिनि, जॾहिं त इहे बि इतला आहिनि त सामूंडी पट्टीअ जा DG रेंजर्स इन सभिनी दौरा बि कया आहिनि। कहिड़ा उपाउ था तव्हां ॾिसो, तव्हां छा ॾिठो, केतिरा ॻोठ आहिनि, कीअं उनखे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे? जी महिरबानी असलम भाई। ही सामूंडी तूफ़ान जी तव्हां चयो त तमामु वॾो हिकिड़ो ख़तरनाक सूरतहाल बि थी सघे थी, अलाह न करे को अहिड़ो ॾींहुं अचे, पर हिन वक़्तु तमामु हिकिड़ो वॾो ख़ौफ़ हरास आहे त माहीगीर जेके ॼाणू आहिनि, जेके समुंड जा ॼाणू माण्हू आहिनि, उहे चवनि था त हीअ जेके ॾींहं आहिनि इहे समुंड जे लहण जा ॾींहं आहिनि ऐं 15 खां पोइ हीउ समुंड चढ़ंदो। पर गुज़िरियल हिकु जेको आहे सो हफ़्ते या 3 ॾींहंनि खां वठी जेको समुंड आहे उनजो चाढ़ आहे मुसलसिल, उनजूं लहरूं तमामु वॾियूं मथे आहिनि, मथे अचनि थियूं। तव्हांखे ॿुधाईंदो रहंदा, इब्राहिम हैदरी, लट बस्ती, जत ॻोठ, चश्मा ॻोठ, रेड़ी मियाण ॻोठ जी जेका 2 खां 2.5 लख जी माहीगीरनि जेका आबादी आहे, हीअ माहीगीरनि जूं हीअ जेके वसंदियूं आहिनि, हिते हिकु ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। पर इन सां गॾु जेका शहरी इलाइक़ा आहिनि, इन सां गॾो उहो बि समुंड इलाइक़ा, हिकु छो त हीअ रुॻो माहीगीरनि जो मसइलो न आहे, पर पोर्ट कासिम खां वेंदे स्टीम गगर फाटक, दाबेची वारो सॼो इलाइक़ो तव्हां खणी अचो, न डिफरेंस ते सॼी जेका साहेली पट्टी आहे, क्यामाड़ी ताईं तव्हां वेंदा त इन सां गॾु शहरी इलाइक़ा बि आहिनि। हीअ रुॻो माहीगीरनि जो मसइलो न आहे,
पर सिंध सरकार फौरी तौर ते वफ़ाक़ी सरकार या जेके समुंड जे अंदरि जेके इदारा कमु कनि था उन्हनि हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़े सवलो इहो थी पियो आहे त 99 में जेको नुक़सानु थियो त उन वक़्तु हिकिड़े सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जो बि हिकिड़ो जेको फुक़दान हो हिन वक़्तु ॼाण जा जेको आहे सो हज़ारे जेका सो तरीक़ा इस्तेमालु कया विया आहिनि। हुकूमत अॼु वॾो वज़ीर बि उते पाण पहुतो आहे, चीफ सेक्रेटरी सिंध पहुतो, कमिश्नर कराची, डिप्टी कमिश्नर मलीर, सॼी ऐं चूंडियल नुमाइंदा बि उते हुआ। काल्ह खां वठी उते इहो आहे त ॿुधायो आहे त 18 खां वधीक जेके रिलीफ कैम्पूं मलीर में क़ाइमु कई वियूं आहिनि ऐं मलीर जी इंतज़ामिया ख़ासि तौर ते वॾे वज़ीर कई आहे ॼाण ॾिनी आहे त मलीर में 50,000 जेका आबादी आहे, जत ॻोठ आहे, चश्मा आहे, मिसाल रेडी में पन पाड़ो समेत जेके ॿिया पाड़ा आहिनि उते इहे जेके मुतासिर थींदा, लट बस्ती सचे ॾिनो पाड़ो आहे, सैयद पाड़ो, इहे समुंड जे तह सां बिल्कुलु गॾु आहिनि। हूअं ई जेका जुलाई में जेको आहे समुंड मथे ईंदो आहे, हिन वक़्तु जुआर जो मौसम जेको हूंदो आहे त हूअं ई पाणी वेंदा आहिनि। पर जेको तूफ़ान आहे जेकॾहिं जेको ॿुधाए थो वञे 2 फुट बि जेकॾहिं लहरूं या 2 फुट ई पाणी मथे थो अचे त हीअ 50, 60, 70 हज़ार जी आबादी उन्हनि जा घर सभु जा सभु हेठि ईंदा। हिन वक़्तु इंतिज़ामिया इहो कयो आहे त फौरी तौर ते उते रिलीफ जो कमु तेज़ी सां उते करे पई। पर इहो ख़दशो आहे त जेकॾहिं वाक़ई तूफ़ान जेकॾहिं तेज़ हवाऊं ऐं ख़तरनाक सूरत-हाल में थींदी त शहरी जेको माण्हू आहे, मिसाल हुन सां गॾु मुज़फ़राबाद कॉलोनी आहे, क़ाइदाबाद आहे, मारवी ॻोठ आहे, गुलशन दीद आहे, ईअं हलिया जो लांडी आहे, कुरंगी आहे, सॼी पट्टी तव्हां वेंदा न त उते शहरी जेका आबादी आहे उहो हिननि तूफ़ान खे उन्हनि मज़ाक़ मतिलबु वरितो आहे। तव्हां ॾिसंदो अॼु जेका 13 जून आहे त सॼो कराची तूफ़ान जी मटीअ जी लपेट में आहे। तव्हां मोटरसाइकिल ते सफ़र न करे सघंदा, कार ते सफ़र न करे सघंदा। शहरी हिन सूरत-हाल में बि, हेॾी वॾी ख़राबु सूरत-हाल में बि शहरी समुंड जो रुख कनि था। शहरी जेको आहे इब्राहिम मेदरी घुमणु वञनि था, 5 नंढनि मासूम ॿारनि खे वठी वञनि था। चवण जो मक़सदु इहा आहे त सिंध हुकूमत हिन वक़्तु ताईं बहितर इंतज़ाम कया आहिनि। ॾिठो वञे पियो वज़ीर आला पाण उते विज़िट कनि था, चीफ सेक्रेटरी वञनि था। हिन वक़्तु इहा सूरत-हाल बहितर आहे। जेकर अलाह न करे जेकॾहिं तूफ़ान में शिदत अचे थी, लहरूं मथे अचनि थियूं त ख़दशो आहे त न रुॻो माहीगीरनि खे जानी माली नुक़सानु थींदो, पर जेका शहरी लापरवाही आहे, शहर जो माण्हू जेको लापरवाही करे थो, शाहराह फैसल खणी वेंदे हीअ ठटे जे तरफ़ जेको नेशनल हाईवे वञे थो, इहो हिन तूफ़ान जी उन्हनि तेज़ जेको आहे हवाउनि जी लहर वेंदी। ॿियो के इलेक्ट्रिक जी जेको तारूं आहिनि उहो तमामु वॾो हिकु ख़तरनाक सूरत में मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसंदा त हीअ तारूं जेके आहिनि उहे इंसानी ज़िंदगी जे ज़ियान जो सबबु न बणजनि। बिल बोर्ड्स अञा ताईं वज़ीर आला अॼु तमामु वॾो कावड़ जो इज़हार कयो आहे। तव्हां सॼो शाहराह फैसल खां वञी मलीर जे नेशनल हाईवे ते वञो न, हीअ अञा ताईं साइन बोर्ड न आहिनि लथा। कयो इहो थो वञे त साइन बोर्ड जी अटकल इहा था कनि, साइन बोर्ड तां इश्तार ते लाथो थो वञे, पर जेको लोह जो हेॾो वॾो ख़तरनाक पिंजरो आहे अॼु बि उहो मौजूदु आहे, जंहिं ते वॾे वज़ीर तमामु वॾो कावड़ जो इज़हार कयो आहे। बिल्कुलु इंतज़ाम घुरिजे त सभ खां पहिरीं जेका हीअ के इलेक्ट्रिक खे पाबंदि कयो वञे त हीअ सभु शयूं जेके तारूं आहिनि, जेके अलाह न करे का हिकिड़ी बि तार किरे थी त उन माण्हू विचण था, हीअ शॉर्ट सर्किट थी सघनि था। सीरियस वठण जी ज़रूरत आहे। हीअ तूफ़ान इंतहाई ख़तरनाक बि थी सघनि था। इन जे करे साइन बोर्ड, बिल बोर्ड्स, के इलेक्ट्रिक खे इन समूरनि खे सीरियस वठण जी ज़रूरत आहे। यूनुस ख़ासि करे साहब तव्हां ॾे ईंदासीं त तव्हां समुंड जे जा ॼाणूं बि आहियो। हिन वक़्तु जेके समुंड जे लहरुनि जी चाढ़ आहे उहा तमामु घणी आहे, हवाउनि जी रफ़्तार बि तमामु घणी आहे। तव्हांखे समुंड जो जेको रुख आहे, तस्वीर ॾिसी तव्हांखे छा थो नज़र अचे? साईं, समुंड जो जेको रुख आहे उहो ईअं मालूम ईअं थो थिए त गुज़िरियल हफ़्तो जेको समुंड जे लाथ जो वक़्तु हुयो, जंहिंखे असां सामूंडी ॿोलीअ में भांग चऊं था, ऐं उन भांग में बि जेको सो समुंड पंहिंजे चाड़ वारे माहौल में बीठो, जंहिंखे असां सामूंडी लहजे में ज्वार सॾियूं था। ऐं इहा भांग ऐं ज्वार जो जेको फ़र्क़ु आहे, पाणी लहण ऐं चढ़ण वारो, उहो ख़तमु थी चुको। यानी फितरी तौर ते समुंड लहण ऐं चढ़ण वारो माहौल जेको न रहियो। हिन समुंड खे, जंहिंखे इलेक्ट्रॉनिक मीडिया या मौसमियात वारा तूफ़ान सॾीनि, असां सामूंडी लहजे में इनखे पाणी जो ख़राबो सॾियूं। इहो पाणी जो ख़राबो गुज़िरियल 1 हफ़्ते खां असांखे महसूसु थी रहियो त समुंड जी जेका लहण वारी टाइम आहे, इन में पाणी चढ़ण वारे अंदाज़ में बीठो आहे। ऐं कल्ह 22 तारीख़ हुई, 22 तारीख़ खां वठी 21 तारीख़ खां वठी 27 तारीख़ ताईं इहो हफ़्तो समुंड जे चाड़ जो हफ़्तो हूंदो आहे। हाणे चाड़ जो हफ़्तो बि आहे ऐं हुन पासे जेको सो केटी बंदर ऐं हिंदुस्तान वारे इलाइक़े खां जेको सामूंडी ख़राबो अचे थो पियो बिपराए। हाणे इहो ख़राबो जेकॾहिं अचे थो पियो त केटी बंदर ताईं, त इन जे करे वधीक नुक़सानु जे उन कंडीशन में आहे। छाकाणि त केटी बंदर खां वेंदे
कायर क्रीक वाड़ी क्रीक ताईं सॼे इलाइक़े में जेका इंडस डेल्टा जो उहो हिसो आहे जेको सिंधून जे ॿिन्ही पासे उते तिमिर जो ॿेलो आहे न। हाणे उते तिमिर जो ॿेलो न हुजण जे करे सामूंडी तूफ़ान सामूंडी लहरूं वॾे पैमाने ते जेको टकराए पियूं। केटी बंदर जा ॻोठ जेके आहिनि हजामड़ो तुरछाण कांगड़ी जितां असांजे माहीगीरनि खे सरकार उतां खां हटाए ॿिए पासे आंदो आहे त उते वधीक शदीद छाकाणि उते तिमिर जो ॿेलो न आहे इन जे करे उते ख़तरो तमामु वधीक आहे। उनखां अॻिते अची वञे तुरछाण जी क्रीक छाण क्रीक दॿो क्रीक पैटियाणी क्रीक खाई क्रीक खुडी क्रीक फिटी क्रीक वेंदे कुरंगी क्रीक ताईं इन विच में तिमिर जो ॿेलो आहे जंहिंजे करे तूफ़ानी हवाउनि जे लाइ इहो वॾो दीवार आहे वॾो प्रोटेक्ट वाल आहे सामूंडी लहरनि जे लाइ प्रोटेक्ट वाल आहे। पर जेको असांखे ख़तरो आहे उहो इहो आहे त जॾहिं वीर जेका आहे जंहिंखे असां वरम सॾियूं पंहिंजे सामूंडी ॿोलीअ में उहो वरम जॾहिं 7 फुट मथे ईंदो तिमिर जे ॿेला उनजी स्पीड खे त ज़रूरु रोके वेंदा पर जेको फितरी तौर ते पाणी मथे चढ़ी ईंदो उहो वरी हेठां ई न लहंदो त उन हेठां वारे हिसे में बिल्कुलु यूनुस साहब ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो पाण जारी रखूं था। अहम इशू आहे हिन ते ॻाल्हि ॿोल कयूं था। इक़बाल मेमून साहब असांखे जॉइन कयो आहे। इक़बाल साहब वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। इक़बाल साहब कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि? सामूंडी तूफ़ान आहे, हिकु ख़ौफ़ आहे, ॾहकाव आहे, हुकूमत पारां तव्हांजे तरफ़ां कहिड़ा उपाउ आहिनि? कीअं माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे? रिलीफ कैंप्स जी छा सूरत हाल आहे? अच्छा, टोटल कराची में असां रिलीफ कैंपूं 46 ठाहियूं आहिनि पर मेनली जेका असांजी ॿिए क्वेश्चन आहे उहा आहे मदी ज़िले में इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े में त 15,000 माण्हुनि जी क्वेश्चन थियणी आहे जेका हिन वक़्तु हले पई। मदी ज़िले में अरिड़हं रिलीफ कैंपूं आहिनि उते बि शिफ्ट थींदा। CM साहब ऐं सेक्रेटरी साहब ऐं असां उते हुआसीं मंझंदि जो उते डॉक्टर साहब आहे उहो बि उते मौजूदु हो। माण्हुनि सां असांजी मुलाक़ात थी, माण्हू रेडी आहिनि सभु छॾण जे लाइ उनखे ख़बर आहे सिचुएशन कहिड़े क़िस्म जी आहे तो उनखे रिस्क खे मिनिमाइज़ करण जे लाइ शिफ्टिंग करणु ज़रूरी आहे। अच्छा, हिन खां अलावा बिल बोर्ड जो इशू हो उहो तक़रीबन तव्हां हाणे ॾिसंदा हूंदो त पूरे शहर मां ठही विया आहिनि पैनल्स आहिनि बिल बोर्ड जा। ऐं जेके ॿियो हिकिड़ो असांजो इशू आहे उहो आहे डेंजरस बिल्डिंग्स वारो छो त हिन में घणी हवा जी स्पीड जेका हूंदी उनजे करे या जेको आहे तेज़ बारिश थोरे वक़्त में उनजे करे उन्हनि खे ख़तरो थी सघे थो। उन्हनि जी इवेक्यूएशन जो बि प्रोसेस शुरू थी वियो आहे ऐं पाण पंहिंजे वटि साउथ ज़िले में जेको आरामबाग वारो एरिया उते मौजूदु आहियां ऐं उन्हनि खे निगरानी थो करियां त जेके डेंजरस बिल्डिंग्स आहिनि उन मां इवेक्यूएशन थी वञे। उनजे लाइ रिलीफ कैंपूं असां ठाहियूं आहिनि। साउथ ज़िले में ठाही आहे, NJV हॉस्टल में ठाही आहे ऐं जनाब मेडिकल कॉलेज जे हॉस्टल में बि असां ठाही आहे। उन्हनि जे लाइ बंदोबस्तु करे छॾियो आहे। हिते जा माण्हू त घणो करे पंहिंजे फैमिलीज़ में फ्रेंड्स में वञण लाइ तयारु आहिनि, चवंदा असां डबे जा खैरान सां हलाए वेंदासीं माइटनि वटि। ऐं इन खां अलावा 144 लॻाए असां जेको समुंड जी तरफ़ वञण जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त कराची जी इंतिज़ामिया मुकमल तौर ते तयारु आहे ऐं असांजा जेके स्टेप्स आहिनि उहे तक़रीबन हाणे मुकमल थी चुका आहिनि। असां रेडी आहियूं फेस करण जे लाइ। माण्हुनि सां दरख़्वास्त इहा आहे उहे बसि असां ताउन कनि ऐं अगरि को अहिड़ो प्रॉब्लम उन्हनि खे नज़र अचे थो त यकदम कमिशन ऑफिस जे कंट्रोल रूम ते 1299 कंट्रोल असांजो आहे उन ते नंबर ते फ़ोन करे ॿुधाए सघनि था। किथे सम्झनि था त काई कमी पेशी आहे उहो ॿुधाए सघनि था। 1122 ते उहो हेल्थ जेको पाण जो एम्बुलेंस ऐं डॉक्टर वारो आहे एमरजेंसी नंबर उते कॉल करे सघनि था। उनखे असां यकदम ऑफिस प्रोवाइड कंदासीं। ऐं इन खां अलावा नालनि जी सफ़ाई जो जेको सिलसिलो हो उहो जारी आहे ऐं होपफुली असां बिल्कुलु सुभाणे ताईं रेडी हूंदासीं। जिते जिते अगरि का शइ रहिजी थी वञे त उहे अॻियां तव्हांजे वसीले आऊं रिक्वेस्ट कंदुसि माण्हुनि खे त उहे असांखे ॿुधाइनि त पर जॻह ते को कमु रहियल आहे। बाक़ी असां तक़रीबन रेडी आहियूं इंशाअल्लाह को बि नुक़सानु थियणु। अच्छा, बिल्कुलु इंशाअल्लाह इक़बाल साहब नुक़सानु बिल्कुलु घटि थींदो, अलाह साईं ख़ैरु कंदो। त तव्हां इदारनि खां मालूमात ज़रूरु वरिती हूंदी, मौसमियात खातो आहे, ॿिया इदारा, केतिरो ख़तरो था तव्हांखे, केतिरा इतला आहिनि त कराची शहर खे छा ख़तरो आहे या डरी वियो आहे मामिलो केटी बंदर ऐं ॿी पटीअ ते आहे? जेको हुनजो लैंडफॉल आहे उहो त केटी बंदर इंडियन गुजरात वारी साइड ते आहे। कराची जी जेको साइक्लोन आहे उनजो इफेक्ट ईंदो ऐं उन इफेक्ट बि ठीकु ठाकु आहे जंहिंजे करे हिते जेकी हवा जी स्पीड हूंदी तक़रीबन 80 किलोमीटर पर आवर ताईं थी सघे थी ऐं 100 मिलीमीटर खां मथे बारिश थी सघे थी। पर अगेन इहे डिफरेंट मॉडल्स आहिनि जेके मौसमियात वारा खाईंदा आहिनि
डिफरेंट रेडार्स मां ऐं डिफरेंट जेके स्टेशन अराउंड द वर्ल्ड तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। सो पर हर मॉडल में जेके 5 मॉडल्स ॿुधाया आहिनि असांखे उन्हनि जे तहत बारिश बि आहे घणी तेज़ ऐं तेज़ हवाऊं बि आहिनि ऐं इहे सभु डेंजरस आहिनि। उन में अर्बन फ्लडिंग थी सघे थी, उन में बिल्डिंग खे नुक़सानु थी सघे थो, तंहिंजे करे इहे सभु जेके स्टेप्स वरिता वञनि पिया उनजे करे वरिता वञनि। अच्छा इकबाल साहब, पुराणी बिल्डिंग्स वारो मामिलो बि आहे के इलेक्ट्रिक जी तारनि जो मामिलो बि आहे, छा उन्हनि सां गॾिजाणी थियूं आहिनि? ऐं ॿियो जेके शहरी पिकनिक वारे अंदाज़ में समुंड ॾे वञनि था उन लाइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? समुंड में वञण लाइ त असां रस्ता ई बंदि करे छॾिया, छो त असां ॾिठो त माण्हू वॉलंटियरली त अमल कोन था कनि, त असां रस्ता ई बंदि करे छॾिया आहिनि। पर हाणे माण्हुनि खे पंहिंजी ज़िमेदारी पाण ॾिसणु खपे त उहो जीअं लास्ट ईयर तव्हांखे यादि हूंदो मानसून में विच में माण्हू ईअं उन्हनि रस्तनि तां अंदरि हलिया थी विया समुंड जी तरफ़ जिते जेका आहे सो कचा रस्ता आहिनि। महिरबानी करे उन्हनि खे पंहिंजी फैमिली जो ख़्यालु करणु खपे, ईअं न कर। इन खां अलावा असां के इलेक्ट्रिक सां त राब्ते न आहियूं, असांजा पंहिंजा रोज़ाना जी बुनियाद ते सां राब्तो थींदो आहे, मीटिंग्स बचनि था, असांजे बिना व्हाट्सएप ग्रुप ठहियल आहिनि। उन्हनि खे इहे हिदायतूं आहिनि जेके लूज़ वायर्स आहिनि, केबल्स आहिनि या को कमज़ोर पोल आहे उन्हनि खे उहो सिक्योर कयो वञे ऐं अगरि को माण्हू ॾिसे थो त अहिड़े क़िस्म जी का शइ आहे उन्हनि जे इलाइक़े में त असांखे हिकदमि इतलाह करे उनखे असां ठीकु कंदासीं इंशाअल्लाह। ठीकु आहे इकबाल साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, महिरबानी। हारून गोपांग, बदीन जी छा सूरत हाल आहे? बदीन हमेशह तमामु घणा नुक़सानात माज़ी में बि रहिया आहिनि, हिन वक़्तु कहिड़ा उपाउ वरिता था वञनि या मौसम जी हिन वक़्तु सूरत हाल कहिड़ी आहे? केतिरियूं हवाऊं लॻी रहियूं आहिनि, छा था तव्हां ॾिसो? जी असलम भाउ, बदीन ज़िले में जेका ताज़ी सूरत हाल आहे तूफ़ानी आपत्ती खां पोइ त साहिली इलाइक़नि में तमामु घणो जेको आहे हवा जो दबाव आहे ऐं तमामु तेज़ जेका आहे हवा हलंदड़ आहे बदीन जी, ख़ासि करे ॾाखिणी इलाइक़े में। ऐं बदीन ज़िले जो ॾाखिणो असांजो इलाइक़ो जेको आहे उहो टिकल में मुश्तमिल आहे। त जेके असांजी साहिली पट्टी आहे जेके समुंड जे किनारे भरिसां जिते माहीगीरी थिए थी, माहीगीरी ज़िंदा, उते हिन वक़्तु समुंड जी जेका सूरत हालात में तमामु पाणी में घणो चढ़ाव आयो आहे ऐं उन पाणी जे लहरनि में दॿा आहे ऐं उहे लहरूं जेके पाणी जूं उहे ॻोठनि तरफ़ वधियूं आहिनि। जेके सामुंडी किनारनि ते जेके ॻोठ आहिनि बदीन ज़िले जे ॾाखिणी हिसे में उन्हनि तरफ़ पाणी जो वधियो आहे। हिन वक़्तु जेका ताज़ी सूरत हाल आहे ऐं कलाक खनि अॻु जेका वारी सूरत हाल हुई जितां असां मोटियासीं हाणे उतां त उते तेज़ हवाउनि सां बरसाति साहिली पट्टी अहमद राजो वारी साइड ते 0 पॉइंट आहे, उते बरसाति पिणु जेको आहे तेज़ शुरू थी वई ऐं सख़्तु शुरू में गर्मी जो दबाव, उन खां पोइ उते जी जेका सूरत हाल उते जे माण्हुनि ॿुधाई त हीअ जेका इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे जेका असांखे 1999 तूफ़ान वारी जेका सूरत हाल पैदा थी हिकु ॾींहुं अॻे ऐं उन खां पोइ सामुंडी तूफ़ान अची वियो ऐं वॾो नुक़सानु थियो, उहा साॻी सूरत हाल उते जे माहीगीरनि खे ऐं उते जे रहायसनि खे नज़र अचे थी। बदीन ज़िले जी जेका सूरत हाल आहे त साहिली पट्टी टिंतल कंदे बदीन, गोलारची ऐं टंडो बागो जो कुझु हिसो उन में अचे थो। अहमद राजो खां वठी अली बंदर ताईं, चकू ढंढ ताईं तक़रीबन लॻभॻि 100 किलोमीटर जी डेघ वारी इहा पट्टी आहे जेका मुसलसिल समुंड सां गॾु हले थी ऐं उते सभई वॾा जेके आहिनि ॻोठ आहिनि, न रुॻो माहीगीरनि जा ॻोठ आहिनि पर ॿिए कित रखंदड़ माण्हुनि जा बि उते ॻोठ मौजूदु आहिनि। उहे पुराणा सवनि सदियुनि खां उते जेके माण्हू राज पज़ीर आहिनि उहे माण्हू रहनि था। हिकु अंदाज़े में लॻभॻि इन सॼी साहिली पट्टीअ में 1 लख खां वधीक माण्हू उते मौजूदु आहिनि। इन ॻोठनि में जेकॾहिं इम्कानी तूफ़ान जेको मुस्बत सां तरफ़ां ॿुधायो पियो वञे जेकॾहिं हिट करे थो वञे त पोइ काफ़ी जानी नुक़सानु थींदो, छाकाणि त असांजो ज़िलो बदीन 1999 में तमामु घणो नुक़सानु सामुंडी तूफ़ान जो भोॻे चुको आहे। उन में तमामु घणियूं जानी जेके आहिनि जानूं ज़ाया थियूं, इंसानी ज़ाया थियूं, जानवर उन में जेको आहे लखनि जी तइदाद में मुआ हुआ ऐं जेको आहे लखे घर ॾिठा हुआ। उहा साॻी सूरत हाल जे पैदा थिए थी त ज़िले इंतिज़ामिया खे संभालणु ॾाढो ॾुखियो थींदो। हिन वक़्तु बदीन ज़िले में जेके आहिनि सिर्फ़ु बदीन ऐं गोलारची में तक़रीबन 18 जेके आहिनि रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि जंहिंमें माहीगीर जेके आहिनि साहिली पट्टीअ जा उन्हनि खे आंदो वियो आहे। ज़िले इंतिज़ामिया बदीन ऐं रेंजर्स जी मदद सां उन्हनि माण्हुनि खे उते तरसायो वियो आहे। उन समुंड जे किनारे तां खणी शहरनि तरफ़ हाणे स्कूलनि में रहायो वियो आहे जंहिंजो तइदादु लॻभॻि ज़िले इंतिज़ामिया बदीन जे बकोल त 20,000 खां मथे आहे
लेकिन जेका एक्चुअल सूरत हाल आहे उहा एतिरी न आहे ऐं उहे तक़रीबन 18 कैंपनि में असांखे 10-12 हज़ार माण्हू उते ज़रूरु नज़र अचनि था। बाक़ी जेके माण्हू आहे पंहिंजी मदद पाण उतां निकिता आहिनि उहे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं हलिया विया आहिनि, पंहिंजे माइटनि ॾांहुं हलिया विया आहिनि। अञा बि उते माण्हू जेको आहे कढण जी सख़्तु ज़रूरत आहे, छाकाणि त साम्हूंडी किनारो तमामु घणी पखेड़ रखे थो बदीन ज़िले में, ख़ासि करे अहमद राजो वारो इलाइक़ो, शेखरियो भंडारी आहे, शेखाणी गाड़ी वारो इलाइक़ो आहे, ऐं शकू ॾंड वारी एरिया जेका आहे उहा जेका आहे तमामु वॾी एरिया आहे। उते माण्हू रहनि था, माइग्र अञा ताईं उते मौजूदु आहिनि, ॿियनि माण्हुनि जा बि ॻोठ उते मौजूदु आहिनि। त उहे माण्हू इन ई ख़ौफ़ खां न निकिता आहिनि। इंतिज़ामिया खे बि जेको आहे उन्हनि हिकु ॿ ॾींहं अॻे ॿुधायो त असां कैंपनि में न हलंदासीं, छाकाणि त कैंपनि में हुनखे जेके आहिनि बुनियादी सहूलियतूं कोन थियूं मिलनि ऐं खाद खुराक नथी मिले, त इन करे काफ़ी माण्हू कोन आया आहिनि। कोशिशि ज़रूरु कई आहे ज़िले इंतिज़ामिया बदीन ऐं इंतिज़ामिया बदीन ज़िले जो वॾे में वॾा माहीगीरी वारो जेको ॻोठु आहे असांजो उहो आहे अहमद राजो। उहो तहलक जेका हदबंदी जे हिसाब सां सिजावल तहलक खे असां अचे थो, पर बदीन सां बि हुनजो तहलक आहे। त उतां खां तक़रीबन 10-12 हज़ार माण्हू हिकिड़ी जॻह ते बिल्कुलु समंड जे किनारे ते जिते तव्हांखे सवें होड़ा बि बिछल नज़र ईंदा, उते माहीगीरी कनि था। उन्हनि जा उहो ॻोठु बिल्कुलु ख़ाली थी वियो आहे ऐं रमज़ान मल्हा जो ॻोठु ख़ाली कयो वियो आहे। शेखरियो भंडारी जेको समंड जे पासे में आहे उहो ॻोठु ख़ाली करे जेको आहे आंदो वियो भुगड़ा मेमन शहर जे स्कूलनि में। सिराणी शहर जेको साहिली पट्टी जो ख़ुदि शहर आहे, त उन में कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। गोलाठी शहर में कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि, त उते जा माण्हू जेके साहिली पट्टीअ जा समंड जे जेके पासे जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू आंदा विया आहिनि। खाद खुराक पर इंतिज़ामिया ते इहो फ़र्ज़ु आहे उन्हनि जो त शहरनि जी परघोर लहे सार लहे उन्हनि जी। हारून ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो पाण जारी रखूं था। नाज़रीन, वक़्तु थियो आहे हिते नंढड़े ब्रेक जो। ब्रेक खां पोइ हिन अहम इशू ते असां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं। वेलकम बैक नाज़रीन, सामूंडी तूफ़ान उनजो ख़ौफ़ ॾहका सिंध में मौजूदु आहे। उन लाइ इंतिज़ामिया कहिड़ा उपाउ वठी रही आहे, छा सूरत हाल आहे शहरनि जी, सामूंडी पट्टीअ जी, हिन अहम मामले ते असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। सिजावल मां सैफुल्ला जूणे जो KTN न्यूज़ जो रिपोर्टर बि असां गॾु मौजूदु आहे। सैफुल्ला, छा पिया ॾिसो तव्हां सिजावल ज़िले में? हिकु त मौसम जी सूरत हाल कीअं आहे, सामूंडी चाढ़ कीअं पिया ॾिसो, ऐं रिलीफ कैंप ऐं इंतिज़ामिया कहिड़ा तहरुक वरितो आहे? अॼु सुबुह जो सवेर इत्तेफ़ाक़ सां ऐं जाती जी साहिली पट्टी ते वियल हुअसि। हुन साहिली पट्टी ते पुलिस मोबाइल बि आई हुई, पर जंहिं बि ॻोठ ते पुलिस उते वई पिए त को बि ॻोठाणो ॿाहिरि निकिरण लाइ तयारु कोन हो। ॻोठाणनि जो इहो ई चवणु हो त हिकिड़ो त उते समुंड ते बंदि ठहियलु हो, उहो बंदि ख़तमु थी विया, उन करे उहे ॿुॾनि था। ॿियो उन्हनि ॻोठाणनि खे अञा ताईं पका रस्ता न आहिनि, कचनि रस्तनि ते अचनि था। उन करे चओ त कैंपनि में असां जेॾी महिल पहुचूं था त उते असांखे पीअण जो पाणी नथो मिले। सैफुल्ला, तव्हां माफ़ कजो, पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। सरदार सरफराज साहब असांखे ज्वाइन किया है, चीफ मेट्रोलॉजिस्ट आहिनि। सरदार साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। सरदार साहब, क्या सूरत हाल आपको नज़र आ रही है? ये समंदरी तूफान, इसका कितना खौफ खतरा आप देख रहे हैं? देखिए जी, ये मौजूद है अभी तक अपनी शिद्दत के साथ। कराची के जनूब में 400 किलोमीटर और ठट्ठा से 380 या 90 किलोमीटर फासला बनता होगा इसका। तो इसकी गुज़श्ता जो 3-4 दिन से बहुत शिद्दत चल रही थी उसमें कुछ कमी आई है कदरे, लेकिन अभी भी शदीद समुद्री तूफ़ान ही की कैटेगरी में है। और फिलहाल इसका रुख जहाँ पर मौजूद है वहाँ से शुमाली की तरफ है, और कल जो है किसी वक्त अर्ली सुबह इसका रुख फिर शुमाल मशरक़ की जानिब डाइवर्ट होने का इम्कान है, और शुमाल मशरक़ की जानिब भी आगे इसका ट्रैक रहेगा। तो परसों दोपहर में या आफ्टर उसमें इवनिंग में, परसों 15 जून की दोपहर या फिर शाम में ये केटी बंदर और इंडियन गुजरात में से उसके ऊपर से गुजरेगा। तो जाहिर है कि वहाँ ज़्यादा असरात होंगे इसके। अच्छा सरदार साहब, बरसातें आप देख रहे हैं? जी बिल्कुल, बरसातें तो देखिए समुद्री तूफान के साथ 3 ही चीज़ें एक तरह से एसोसिएट होती हैं। एक हाई इंटेंसिटी विंड, जैसे कि झक्कड़ चलना बहुत तेज़ स्पीड के साथ, और दूसरा बारिशें बहुत तेज़ मूसलाधार और बाज़ औक़ात तूफ़ानी किस्म की बारिशें, और तीसरा जो है साहिली पट्टी पे लहरों की ऊंचाई
समंदर में रफनेस बढ़ने की वजह से। ये 3 उसके बड़े इम्पैक्ट्स होते हैं। तो अब जाहिर है साइक्लोन जब तक मौजूद है और जब तक पास आन नहीं हो जाता हमारे एरिया से या फिजल आउट नहीं हो जाता, कमज़ोर नहीं पड़ जाता, तब तक इम्कान रहेगा कि आंधी भी चल सकती है, किसी वक्त भी बारिश भी हो सकती है। इसीलिए फोरकास्ट की जा रही है कि अगले 3 से 4 दिन बहुत तेज़ बारिशें मुतवक्के हैं। सिंध की जितनी भी साहिली पट्टी है उस पर कराची से लेके आगे फिर ईस्ट की तरफ आप चलें तो थरपारकर और उमरकोट तक और मीरपुर खास, बदीन और सजावल और ठट्ठा, इन सभी इलाकों में तेज़ बारिश मुतवक्के है। अच्छा, और ठट्ठा का बिलखुसूस जो साहिली इलाका है केटी बंदर और उससे मुल्का इलाका, वहाँ पर लहरों की ऊंचाई भी ज़्यादा होगी तो समंदर का पानी भी अंदर आ सकता है। अच्छा, तूफान की शिद्दत सरदार साहब कितनी देख रहे हैं आप? देखें तो कल तक तो ये एक्सट्रीम सिवियर साइक्लोन था ना, तो आज उसकी जो है कम हुई है कुछ शिद्दत, गुज़श्ता रात से कुछ कम हुई है। अब वेरी सिवियर साइक्लोनिक स्टॉर्म है। पहले एक्सट्रीमली सिवियर था, अब वेरी सिवियर है। इसका मतलब यही है कि कोई 20-30 नॉटिकल माइल उसकी विंड की जो स्पीड थी उसमें कुछ कमी आई है। प्रेशर जो इसका सेंट्रल एटमॉस्फेरिक प्रेशर होता है वो भी 4-5 मिली बार ऊपर गया है, कल के मुकाबले में थोड़ा सा बढ़ा है, लेकिन अभी भी खासी शिद्दत है इसमें। तो इसको चूंकि जो फैक्टर्स होते हैं जैसे समंदर की सतह का दर्जा हरारत अभी भी 2930 चल रहा है जहाँ पर ये मौजूद है जिस जगह पर, उसके आसपास। इससे पहले तो 32 तक चल रहा था, तो बहुत ज़्यादा ताकतवर हो रहा था ये। अब जो है वो 30 तक है, 29 या 30, कुछ एरिया में 29, कुछ में 30। और इसी तरह से जो दूसरे फैक्टर्स हैं उसमें मुख्तलिफ लेवल्स पे विंड का एक ही डायरेक्शन से होना और कम स्पीड होना, उसे वर्टिकल विंड शेयर कहते हैं, वो भी इसको सपोर्ट कर रही है। और तीसरा ये कि जो बालाई फिजा होती है अपर एटमॉस्फेयर, उसमें हवाओं का एक तरह से डाइवर्ज होना, वो भी इसको सपोर्ट कर रहा है। तो इसलिए इसकी इंटेंसिटी बरकरार रहने की कभी उम्मीद है। अच्छा, कितने दिन हम समझें कि ये खतरा रहेगा? देखें, जब तक निकल नहीं जाता या कमजोर नहीं पड़ जाता ना, यानी 15 जून को दोपहर में या शाम में ये साहिल से टकराएगा या साहिल के ऊपर से पास आगे हो जाएगा, लेकिन एकदम नहीं हो जाएगा। जाहिर है कि उसको निकलने में इस पूरे एरिया से कम 2 दिन लग जाते हैं, इस वजह से कि जिस तरह समुद्री तूफान बनता है, पहले लो प्रेशर, फिर डिप्रेशन, फिर साइक्लोन, 3 मराइल होते हैं उसके एटलीस्ट, या 4 या 3। तो इसी तरह से उसके डीके करने के भी 3 मराइल होते हैं, यानी साइक्लोन, उससे नीचे फिर डिप्रेशन, उससे नीचे फिर लो प्रेशर। तो जब तक लो प्रेशर की हैसियत से भी रहेगा मौजूद तो बारिश बरसाएगा। अच्छा सरदार साहब, हम समझ सकते हैं कि क्या 1999 वाला आपने समुद्री तूफान भी देखा था, क्या वैसी सूरत भी हो सकती है या अर्बन फ्लडिंग भी हो सकती है? अब देखिए, ये तो कोई मतलब जैसे कहते हैं ना, हम फिक्स नहीं कर सकते कि 99 की ही सूरत हाल की जैसी ही सूरत हाल हो सकती है या नहीं हो सकती। 99 वाला साइक्लोन भी तकरीबन इसी शिद्दत का था या इससे थोड़ी ज़्यादा शिद्दत का था, लेकिन फ़र्क ये है कि ये थोड़ा फासले से गुजरेगा, हमारे एरिया के फासले से, यानी केटी बंदर के थोड़ा दूर से गुजरेगा। तो 99 वाला तो जो था इस एरिया के एन ऊपर हिट किया था उसने, तो इसलिए उसके बायस उसकी वजह से बहुत नुकसानात हुए थे। तो उम्मीद की जा सकती है कि उतने नुकसानात नहीं होंगे जितने के 99 में हुए थे। और जाहिर है उस वक्त इतनी एहतियाती तदाबीर इंतजामी सतह पर या अर्ली वार्निंग के थ्रू, उस 22-25 साल पहले की बात है, तो इतनी चीज़ें नहीं हुई थी जितनी कि इस केस में हुई हैं। तो उम्मीद है कि इंशाल्लाह कम नुकसानात होंगे। अच्छा, कैसे बचा जा सकता है जिससे कम से कम नुकसानात हो? आपकी क्या एडवाइस है? देखिए, उसमें यही जो बिल्कुल समंदर के साथ मिली हुई आबादियाँ हैं ना, उनमें से लोगों का इनखला किया जाए ताकि जब पानी चढ़कर अगर आ जाए उनकी आबादियों में तो उसके नुकसान से बचा जा सके। और दूसरा ये कि तेज़ हवाएं जब चलती हैं तो जाहिर है आप ओपन एयर में घूम फिर ना रहे हों, और जब तक खतरा बरकरार है तब तक आप समंदर के पानी के नज़दीक ना जाएं और अवॉइड करें। और अगर दौरान बारिश आप इधर उधर जा रहे हैं तो दरख्तों की ओट में और लूज स्ट्रक्चर जो छप्पर, चादर छत मकानात या इस तरह की चीज़ें होती हैं उनकी ओट में खड़े ना हो, क्योंकि वो उड़कर आपको नुकसान पहुंचा सकते हैं। ठीक है सरदार सरफराज साहब, शुक्रिया, बहुत शुक्रिया आपका, आपने KTN न्यूज़ को वक्त दिया। सैफुल्ला, तव्हां असांखे ॿुधाए रहिया आहियो त सिजावल जी सूरत हाल, सिजावल लाइ कहिड़ा तहरुक वरितो वियो आहे, कहिड़ा उपाउ वरिता पिया वञनि इंतिज़ामिया तरफ़ां? हाँ, तो इंतज़ामिया पारां त हिन दफ़े
पूरो बंदोबस्तु कयो आहे। वॾी तइदाद में ट्रांसपोर्ट घुराई वई आहे, ख़ासि करे हिते आर्मी, रेंजर्स, नेवी ऐं पुलिस ऐं समूरा जेके माण्हू आहिनि, ख़ासि करे नेवी समुंड जे अंदरि में रखियलु आहे। पर असल ॻाल्हि इहा आहे त हिते तक़रीबन 1.5 लख आबादी आहिनि साहिली पट्टी जे। उन साहिली पट्टी में हिन वक़्तु बि जाती जे अंदरि में 3-4 कैंप बि, उते बि उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुई त उन्हनि चयो त 99 जेको तूफ़ान आयो उन में असांजा गबरूं जा लाश असां पंहिंजे हथनि सां खयां हुआ। असांखे 2 ॾींहंनि खां निंड न आई आहे। इन ख़ौफ़ जे करे उहे माण्हू कैंप में आया आहिनि। बाक़ी उन्हनि चयो त हिते कंहिं क़िस्म जी सहूलियत न आहे, पीअण जो पाणी पैसनि ते जाती मां वठी था अचूं, न हिते असांखे मानी जो बंदोबस्तु आहे, न हिते मेडिकल को कैंप आहे, पर मजबूरी में हिते वेठा आहियूं। अहिड़ी तरीक़े सां हुते जॾहिं विया हुआसीं त उन्हनि माण्हू चयो असां निकिरण लाइ तयारु आहियूं, पर उहो गवर्नमेंट असांखे उहा शयूं ॾियणी नथी। असां परदेदार माण्हू ॻोठ ख़ाली करे उते राज्यनि मां निकिरी अची जॾहिं हिते पहुचूं था त हिते इंतिज़ाम असांखे का सहूलियत नथी ॾिए। हाणे इन खां पोइ जेको केतिरी वॾी तइदाद में ॻोठाणा अॼु बि उन साहिली पट्टी ते मौजूदु आहिनि, उन घरनि में मौजूदु आहिनि। हुन वक़्तु जेॾी महिल पहुता हुआसीं त तेज़ हवाऊं ऐं बरसातूं हलियूं पए। हाणे उनखां पोइ कचा रस्ता आहिनि त उहे माण्हू हाणे निकिरण बि ॾाढा ॾुखिया आहिनि। त इन करे इंतिज़ाम खे घुरिजे त हे जेके माण्हू कैंपनि में अचनि था उन्हनि खे सहूलियतूं मुहैया कई वञनि। ठीकु आहे सैफुल्ला। इक़बाल जाखरो, ठट्टो, बदीन, सिजावल, मलीर, इन समूरी शहरनि सां गॾु ठट्टो जी सामूंडी पट्टी आहे, उहा बि तूफ़ान जे घेरे हेठां। तव्हां छा सूरत हाल ॾिसी रहिया आहियो ऐं इंतिज़ामिया जा छा उन हवाले सां तहरीक आहिनि? जी असलम महिरबानी। बिल्कुलु ठट्टो जेका आहे उहा बितर जो तूफ़ान जो तेज़ी सां जी शिदत ईंदी बि वई आहे, सामूंडी लहरूं जेके आहिनि तेज़ी सां उन में वॾे पैमाने ते इज़ाफ़ो थी वियो। जेको उन हिफ़ाज़ती बंदि जेको केॾी बंदि खे ॾिनल उनखे ख़तरो थी वियो, जॾहिं त जेको मुकमल तौर ते वियो आहे हिन सां गॾो गॾु उनखे हाणे जेको वियो आहे। इक़बाल, तव्हांजे आवाज़ में प्रॉब्लम अची रहियो आहे, असां सही न पिया ॿुधूं। जेसि ताईं तव्हांजो आवाज़ ठीकु थिए त पोइ तव्हां सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। सलमान शाह साहब DGPDA में बि असांखे जॉइन कयो आहे। सलमान शाह साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। छा सूरत हाल ॾिसो पिया, कहिड़ा उपाउ आहिनि, रिलीफ कैम्प जी छा सूरत हाल आहे शाह साहब? अगरि तक़रीबन 50,000 प्लस जेके असांजा मोस्ट वनरेबल पॉपुलेशन जेकी कोस्टल एरिया जी हुई उन में 36,000 खां प्लस माण्हू हिन वक़्तु इवैक्यूएट थी चुका आहिनि ऐं अञा इवैक्यूएशन ऑपरेशन कंटिन्यूड आहे। त असां राति ताईं इंशा ताला कोशिशि करे सभिनि माण्हुनि खे कढी वेंदासीं। रिलीफ कैंप्स उन्हनि खे पोयां रिलीफ कैंप्स में मुंतकिल मोस्टली त रिलीफ कैंप्स में विया आहिनि, पर इलाही माण्हू वरी पंहिंजे मिट माइटनि लाइ पकेरा निकिरी विया आहिनि, पकनि इलाइक़नि लाइ, महफ़ूज़ इलाइक़नि लाइ। रिलीफ कैंप्स में कोशिशि कयूं त खाधो त 2 टाइम आहे, पर ॿियूं जेकियूं मुमकिन फैसिलिटीज़ आहिनि उहे प्रोवाइड करण जी कोशिशि कई थी वञे। अच्छा शाह साहब, कैम्प जे हवालनि सां माज़ीअ में या हींअर बि माण्हुनि खे खोड़ सारा, जीअं रिपोर्टर्स बि असांजा ॿुधाइनि था त खोड़ सारा माण्हू कैम्प में नथा वञणु चाहिनि उन ख़दशे हेठि त उते उन्हनि खे सहूलियतूं न मिलंदियूं। तव्हां केतिरो उन खे कंफर्म कराईंदव त माण्हुनि खे सहूलियतूं मिली सघनि, खाद खुराक उनखे सही मिली सघे? हींअर असां 2 केटी बंदर जे जेके वेझे तरीन जेके 2 रिलीफ कैंप्स हुआ जिन में तक़रीबन हिन वक़्तु 700 प्लस माण्हू हिकिड़े रिलीफ कैंप में ऐं 400 प्लस माण्हू ॿिए रिलीफ कैंप में मौजूदु हुआ। असां पाण विज़िट करे त ॾिसी आया आहियूं। सहूलियतूं उते बिल्कुलु मौजूदु आहिनि। पकियूं सुठियूं स्कूल जूं बिल्डिंग्स हुयूं जिन में माण्हुनि खे गदा विछाए हेठि जॻह ॾिनी वई आहे। उते मेडिकल कैंप मौजूदु हो, मानी उते पहुची चुकी हुई, खाई चुका हुआ ऐं असां उनखां पुछियो त उन्हनि त को अहिड़ी ॻाल्हि कोन कई आहे, पर डेफिनेटली 100% त हिन में हूंदो कोन्हे, कुझु न कुझु कोताही रहिजी वेंदी आहे। पर जेके हेसि ताईं जेका विज़िट्स करे आया ॿिनि जॻहनि जा जिन मूं ज़िक्र कयो उते का अहिड़ी कोताही कोन हुई। पाणी साफ़ हुते इंतज़ाम हो, पकड़ टॉयलेट्स हुआ हुते। जी जी शाह साहब, केतिरो माण्हुनि जो बंदोबस्तु कयो वियो आहे, तादाद माना तव्हां छा था सम्झो? मूं जीअं तव्हांखे पहिरीं ॿुधायो 50,000 प्लस फैमिलीज़ माण्हू आहिनि जेके इवैक्यूएट करणा आहिनि, जिन मां 34,000 त कंफर्म इवैक्यूएट थी चुका आहिनि जेके निकिरी चुका आहिनि कैंपुनि मां
ऐं उन मां बाक़ी तक़रीबन 20,000 खनि माण्हू आहिनि जिन जी अञा एजुकेशन हले पई। 10,000 ऑन द वे आहे। इहो ऑपरेशन कंटिन्यूड आहे, कल्ह सुबुह खां वठी शुरू थियो ऐं हींअर ताईं जेको आहे न उहो तक़रीबन जेको आहे उहो 60-70% कंप्लीट थी चुको आहे। अच्छा शातब, तव्हां विज़िट बि कयो पिया, तव्हां सां सवेल बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त तव्हां चओ त केटी बंदर ऐं इन पासे तव्हां आहियो त लाज़मी तव्हांजे इदारनि जे विच में कोऑर्डिनेशन बि हूंदी, त छा था तव्हां महसूसु कयो त केतिरो शिदत नज़र अची रही आहे या मुख़्तलिफ़ इदारा इन हवाले सां छा था चवनि? कुझु रेजिस्टेंस घणी दफ़ा फेस थी आहे कुझु इदारनि खे जेके दिल्ली इंतिज़ामिया हुई, पर पाकिस्तान आर्मी ऐं नेवी वारा बि असांजी हेल्प कनि पिया। पाकिस्तान रेंजर वारा बि आहिनि, सिंध रेंजर वारा, ऐं उन जी मदद सां उन्हनि खे फोर्सफुली कढियो पियो वञे। तक़रीबन 13,000 माण्हुनि खे बाय फोर्स कढियो वियो आहे। इलाही माण्हू वॉलंटियरली बि निकिरी विया हुआ, छाकाणि जॾहिं उहो ॾिसनि था तूफ़ान जी एॾी आमद आहे, हिते मौसम बि चेंज थी वियो आहे, हवा बि हिते मटिजी वई आहे, हिते हींअर झकड़ बि हलनि पिया, त इन करे माण्हुनि खे पाण बि अहसासु थिए पियो ऐं उन्हनि खे ज़िमेदारी महसूसु थिए पई त निकिरनि पिया। अञा खारो छाण वारे एरिया ते वधीक कंसंट्रेट करण जी ज़रूरत आहे। उते अञा कुझु माण्हू रहनि था जिते हींअर असां वञूं पिया ऐं कोशिशि कयूं था कि उतां माण्हुनि खे वैकेट करायूं। महिरबानी सलमान शाह साहब तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वठो। यूनिस साहब, पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं, तव्हां समुंड जो असांखे रुख ॿुधाए रहिया, हिकिड़ो साइंटिफिक वे आहे, ॿियो तव्हां ॼाणू माण्हू, तव्हांखे हिन वक़्तु जेको समुंड जूं लहरूं आहिनि उन में तव्हांखे कीअं थो, छा थो नज़र अचे? त हिन वक़्तु समुंड जूं लहरूं जेको आहे ज्वार जी शुरूआति वारे हद में आहे। ज्वार जी शुरूआति जो हद माना इहो 6 ॾींहं पाणी ज्वार चाड़ में रहंदो। जॾहिं हिकिड़े पासे ज्वार चाड़ में रहंदो, ॿिए पासे जेके से सामूंडी ख़राबु हो जंहिंखे पाण तूफ़ान चऊं, बिपरा जा, उहो बि आहे। त इन मां इहो ज़ाहिर थो थिए त समुंड जा उहे इलाइक़ा, उहे आबादियूं जेके तिमर जे ॿेलनि जे नज़दीक आहिनि, उहे ख़तरे जे ज़द में घटि हूंदा, पर पाणी जो चाड़ उते वधीक थींदो। उन जे करे पाण वटि मलीर ज़िले में जेको सो लट बस्ती, रेड़ी मियाण, वागूंडर, इब्राहिम हैदरी वधीक हवाउनि जे ख़तरे जे ज़द में आहे। अहिड़े नमूने सां केटी बंदर, तुरछाण, कांगड़ी, शाहबंदर, इहे ठटे ज़िले जा उहा इलाइक़ा आहिनि जिथे जेको तिंबर जो ॿेलो न हुजण जे बराबरि आहे। दरियाए सिंध जो जेको ॾाखिणियूं पासो आहे उन में तिमर जो ॿेलो न हुजण जे बराबरि आहे। वरी तिमर जो ॿेलो शुरू थिए थो सिजावल ज़िले में। सिजावल ज़िले जा उहे इलाइक़ा जिते तिमर जा ॿेला आहिनि, जीअं रोड़ो, शाहबंदर, वेंदे जाती ताईं, हाणे इहे उते लखनि जे तइदाद में माहीगीर आहिनि। उहे जेके से इन ख़तरो उते तमामु वॾो आहे, हवाउनि जो बि, पाणी चढ़ी अचण जो, ज्वार जो बि। पर इंतिज़ामिया जो जेको माज़ी में किरदारु रहियो आहे, उते रिलीफ कैंपनि में जेके माहीगीरनि खे सहूलियतूं नथियूं मिलनि, इन जे करे माण्हू उहे शयूं छॾे हेॾे अचणु नथा चाहिनि। पर जेकॾहिं इंतिज़ामिया इहे शयूं उते माण्हुनि खे मुहैया करे ॾे ऐं माण्हू कैंपुनि सां गॾु, माण्हू ॿिनि टिनि मुश्किलुनि में आहिनि। हिकिड़ो त उहे पंहिंजूं आबादियूं छॾण जूं पवनि, उन्हनि खे घर छॾणा अथव। ॿियो त उन्हनि जा जेके ॿेड़ा आहिनि, होड़ा आहिनि, लाचूं आहिनि, उहे बि उनखे जेकॾहिं छॾीनि था त हवा में, तूफ़ान में, पाणीअ में उहे पाण में टकराइजी नुक़सानु थियण जो वॾो ख़तरो आहे। बिल्कुलु यूनुस साहब, ख़तरो आहे। पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। DC मलीर इरफान सलाम मीरवानी साहब असां ज्वाइन किया। इरफान साहब, बहुत शुक्रिया, आपने KTN न्यूज़ को वक्त दिया। इब्राहिम हैदरी, रेड़ी, ये जो इलाके हैं समंदरी जो साहिली पट्टी है, उसके लिए आपने क्या रिलीफ कैंप्स, एहतियाती उपाय क्या देख रहे हैं और क्या आपने कदम उठाए? देखिए, डिस्ट्रिक्ट मलीर में इब्राहिम हैदरी से लेके बिन कासिम तक ये पूरी साहिली पट्टी लगती है, जिसमें मुख्तलिफ हमारे जेटीज भी हैं और आबादियाँ भी हैं, जिसमें मेनली सबसे देर रेडी प्लस चश्मा गोट, लट बस्ती और ये वो आबादियाँ हैं जो समंदर के किनारे हैं। तो इस हवाले से बिल्कुल हम 2 दिनों से हमारी प्लानिंग कंप्लीट हो गई है। आज ऑनरेबल चीफ मिनिस्टर से चीफ सेक्रेटरी साहब वो भी आए थे विजिट पे, तो हम उनके साथ थे और बिल्कुल हमने अभी जो 17 के करीब रिलीफ जो है कैंप बनाए हुए हैं, जो कि बिल्कुल रेडी पोजीशन में, और आज से इंशाल्लाह हम लोगों को वहाँ मुंतकिल करना शुरू कर देंगे। फिर अगर वो मौसम की जो है सूरत हाल को देखते हुए कल मजीद अगर ज़रूरत पड़े तो मजीद लोगों को वहाँ शिफ्ट कराएंगे इंशाल्लाह। अच्छा, ठीक है। और ज़रूर मौसमियात डिपार्टमेंट है, मुख्तलिफ उनसे आपकी कोऑर्डिनेशन है। हमने कमिश्नर साहब से भी मालूम किया, DG PDA में से,
तो आपको क्या इत्तलात हैं कि कराची और ये जो समंदरी पट्टी है साहिली, तो इस पर कितना ख़तरा महसूस कर रहे हैं? देखें, फिलहाल जो प्रेडिक्शन आ रही है महकमा मौसमियात की तरफ से या TDMA की तरफ से, उसमें यही कहा जा रहा है कि इनिशियली जो मेन जो साइक्लोन के जो इम्पैक्ट पड़ेगा वो तो कैटी बंदर और इंडिया की तरफ है, बट डेफिनेटली उसके असरात कराची पे भी आएंगी, क्योंकि बारिशों की सूरत में और हवाओं की सूरत में। ये जो एरिया है इब्राहिम हेजरी का, ये बेसिकली है कोरंगी क्रीक, हम इसे कहते हैं। क्रीक मीन्स कि ये डायरेक्ट समंदर का जो पानी है वो डायरेक्ट हिट नहीं होता यहाँ पे, वो समंदर घूम के फिर यहाँ तक पानी पहुंच जाता है। तो इस पे अगर कहीं अगर डायरेक्ट हिट हो तो वहाँ डेफिनेटली जो समंदरी लहरें होंगी उनकी ऊंचाई ज्यादा होती है, बट यहाँ पे बेसिकली चूंकि मैंग्रोव है और इनडायरेक्ट हिट है, तो उसकी वजह से हम पॉलिसी ये कर रहे हैं कि अगर ज्यादा अगर आ भी जाए इंटेंसिटी के साथ, फिर भी यहाँ से पानी का लेवल स्लोली इंक्रीज होगा, डायरेक्ट हिट नहीं होगा, जिसकी वजह से हमें भी टाइम मिलेगा और इलाके के लोगों को भी टाइम मिल सकता है कि इजीली अपने घरों से निकल के जो हमारे बनाए गए रिलीफ कैंप है वहाँ पे मुंतकिल हो जाए। तो ऐसा सच परेशानी वाली बिल्कुल बात नहीं है। तमाम इंतजामिया इलाके के जो रिप्रेजेंटेटिव नुमाइंदगान, आर्मी, रेंजर, सब हम एक पेज पे हैं। इवन CM साहब भी आ जाए थे, तो इंशाल्लाह हम इस सूरत हाल को बासानी इंशाल्लाह निपट लेंगे। जी, बहुत शुक्रिया इरफान साहब, आपने KTN न्यूज़ को दिया। वहीद, वक्त बि पाण मुख़्तसर आहे, वॾे वज़ीर दौरो कयो, कहिड़ा हिदायतूं ॾिनियूं इंतज़ामिया खे, ज़िले इंतज़ामिया खे, त इन हवाले सां क़दम खयां वञनि? जी बिल्कुलु, अॼु वॾे वज़ीर मलीर जो तफ़सीली दौरो कयो आहे, माहीगीरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उते कमिश्नर कराची, चीफ सेक्रेटरी, डिप्टी कमिश्नर मलीर समेत उते चूंडियल नुमाइंदा उते मौजूदु हुआ। वॾे वज़ीर हिदायत कई आहे त जेके माण्हू, जेके माहीगीर, जेके हिजाब वारा माण्हू या ख़ासि तौर ते परदेदार माण्हू आहिनि या जेके सदियुनि खां उते वेठल आहिनि, उहे पंहिंजो अबाणो घर नथा छॾणु चाहिनि। उनखे इहो ख़दशो आहे त जेके असां घर छॾियूं था, घर में सामान हूंदो आहे, जीअं किरोड़े रुपयनि जा हुन वरी ॿेड़ा बि आहिनि जेके लांचूं होड़ा चऊं था, त हुननि खे इहो ख़दशो आहे जेकॾहिं असां नक़ल मकानी कयूं था, लॾपलाण कयूं था, त थी सघे थो उहे शयूं जेको आहे असांजूं हिन तूफ़ान हिन जेके 2-3 ॾियारनि में उन्हनि जूं चोरी थियनि या ॿिया उनखे ख़दशा आहिनि। इन जे करे जेकॾहिं रिलीफ कैंपनि में सुठा बंदोबस्त कया वञनि ऐं उते चौकसी हुजे, इंतज़ामिया जेकॾहिं उते मौजूदु हुजे, जीअं डिप्टी कमिश्नर दावा कई आहे मलीर जी, जेकॾहिं वाक़ई इन में इहा सदाकत आहे, जेकॾहिं हू बहितर कमु कंदा त माण्हू रिलीफ कैंप में वञण लाइ तयारु आहिनि। छो त इंसान जी ज़िंदगी तमामु वॾी अहम आहे, हर कंहिंखे पंहिंजो औलाद अज़ीज़ आहे। माण्हू जेको आहे सो पंहिंजी औलाद खे हेॾे वॾे तूफ़ान में जेको आहे सो ईअं पंहिंजे ज़द में न विझंदा। असल में उन्हनि खे माज़ी जीअं सरकार ते इहा पक न आहे त असां जेकॾहिं रिलीफ कैंपनि में वेंदासीं त उते असांखे खाद खुराक समेत जेके ज़िंदगी जे जीअण जूं जेके ॿियूं ज़रूरतूं आहिनि उहे बि मिलंदियूं या न मिलंदियूं। इन करे माण्हुनि खे जेको आहे हीअ मुश्किलात जेको आहे, बराबरि वॾे वज़ीर इहे सख़्ती सां हिदायतूं कयूं त न रुॻो मलीर पर क्यामाड़ी जीअं जो ज़िलो खां वेंदे केटी बंदर, शाह बंदर, सॼी पटी ते वॾे वज़ीर मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कई आहे त उन सख़्ती सां हिदायतूं कयूं त हिकिड़े बि माण्हूअ खे जेको आहे सो न छॾिबो ऐं इंतज़ामिया हर हिकु माण्हूअ जेको आहे सो परगोर लहंदी। उन वॾे वज़ीर वाज़े जेके आहे सो इहे हिदायतूं कयूं आहिनि। ठीकु आहे वहीद, वॾे वज़ीर हिदायतूं कयूं आहिनि ऐं उन ते अमल थियण जी बि ज़रूरत आहे। ज़िले इंतज़ामिया उन ते अमल करे, कमिश्नर कराची उन लाइ उपा वठे। तूफ़ान आहे, ख़तरो आहे, माण्हुनि में ख़ौफ़ आहे। वहीद मुराद सियाल, तव्हांजी वॾी महिरबानी। यूनुस ख़ासकली साहिबु, हारून गोपांग, सैफुल्ला जुणेजो, इक़बाल जाखरो, कमिश्नर कराची बि असांखे टाइम ॾिनो, DG PDMA ऐं सरदार सरफराज़ साहिब बि टाइम ॾिनो। नाज़रीन, इंतिहाई अहम मामिलो ख़ौफ़ आहे, ॾहकाव आहे तूफ़ान जो। उन लाइ लाज़मी आहे कुदरती आफ़तूं ज़रूरु आहिनि, पर उन में इंतिज़ामी तौर ते का बि नाहेली तमामु वॾो नुक़सानु पहुचाए सघे थी। उन जे करे कमिश्नर हुजे, डिप्टी कमिश्नर्स हुजनि, लाॻापियल इंतज़ामिया हुजे, PDMA हुजे, लोकल गवर्नमेंट हुजे, सभिनी खे गॾियल तौर ते उन लाइ क़दम खणणु घुरिजनि त जीअं हे ख़तरनाक सामूंडी तूफ़ान अगरि अचे थो, उहो तूफ़ान तबाहियूं मचाए थो, त उन जे लाइ माण्हू इंतज़ामिया तयारु हुजे त पंहिंजे माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी सघनि, उन जो खाद खुराक जो बंदोबस्तु थी सघे। तमामु वॾो ख़तरो मौजूदु आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त ख़तरो थी बि सघे थो, इम्कान बि उन जा आहिनि ऐं ख़ुदा कंदो, अलाह साईं कंदो, ख़ैर सां हीउ तूफ़ान टरी वेंदो। माज़ीअ में तमामु वॾा नुक़सानात थिया, इंतिज़ामी नाहिली सबबु बि माज़ीअ में तमामु वॾो माण्हुनि भोॻियो आहे। अॼु बि माण्हू ख़ौफ़ में वरितल आहिनि, मुतालबो बि करे रहिया आहिनि त हिन ख़तरनाक सूरताल मां जेके 4-5 ॾींहंनि ताईं ख़तरो रहंदो, उन में इंतज़ामिया तहरुक वठे। वरी नाज़रीन, नवनि इशूज़ सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं।
तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला भाई।